बोलो श्री गजानंद स्वामी की जय। बोलो एकादशी मैया की जय। बोलो 11 मैया की जय। बोलो 40 वारे साहेबन की जय। बोलो सतगुरु ट्यूराम जी महाराज की जय। कपिलेश्वर महादेव की जय। भगत प्रेमियों, अज जी जेका एकादशी आहे उन एकादशी जो नालो आहे कामका एकादशी। ये एकादशी आखाड़ में कृष्ण पक्ष जे घणे भाङे 23 या 24 तारीख़ थींदी आहे। कामका एकादशी ॾींहुं भक्ति पूजा जी ॾाढी महिमा लिखियल आहे। जो माण्हू जहिड़ीअ तरह परमात्मा जी भक्ति करे थो, साॻियो फल प्रभु परमात्मा उनखे ॾे थो। चइनि प्रकारनि जा भगत श्री भगवान जी भक्ति कनि था। पहिरियों दुखी, ॿियो जॻियासु यानी कि आत्मा तत्व जा अमलाखी, टियों कामनाउनि वारा ऐं चौथों ज्ञानी। उन्हनि सभिनी मां ज्ञानी भगत श्रेष्ठ आहिनि, जो अंत काल में ईश्वर सुमरन कंदे प्राण छॾे थो, सो उनमें यानी कि भगवान में वञी लीन थिए थो। जो मंच श्रद्धा सां परमात्मा के फक़त तुलसी पत्र भी अर्पण करे थो त उहे श्री भगवान ॾाढे प्रेम सां स्वीकार करे थो। असीं जेकी खाऊं पियूं, कर्म करियूं, दान करियूं वग़ैरह, सो सभु ईश्वर अर्पण करण घुर्जे। सभई चओ जय श्री कृष्ण। छाकाणि त इएं करण सां मंछ कर्म बंधन में नथो फासे। ज्ञानी मंछ खे दुख सुख, हानि लाभ, मान अपमान, पंहिंजो पराओ सभु हिकु समान आहिनि। अहिड़ा मंछ राजा जनक वांगुरु संसार में रही करे बि संसार जे बंधननि खां मुक्त आहिनि। अहिड़नि प्यारनि भक्तनि में ईश्वर आहे ऐं उहे वरी ईश्वर में आहिनि। ईश्वर प्राप्तिय जो सवले में सवलो मार्ग आहे त इहो भक्तिय जो ई मार्ग आहे। जो मंछ हिन एकादशीअ ते ॾीओ दान करे थो, तंहिंजो फल चित्रगुप्त भी चई नथो सघे त बाक़ी ॿियो केरु ॿुधाए सघंदो। जो मंछ हिन एकादशीअ ते श्री भगवान जे अॻियां गिह ऐं तिरनि जो तेल जो ॾीओ ॿारे थो ऐं भगवान जी यथाशक्ति पूजा करे थो, गुलनि फुलनि सां उनखे सिंगारे थो ऐं उनजे साम्हूं कीर्तन करे थो त उहो सुर्ग लोक में वञी करे वासो करे थो। प्रभु प्रेमियों, क्यास जहिड़ो ॿियो कोई जीअं शास्त्र चवनि था विर्त न आहे। विर्त त सभु हिक खां हिकु आहिनि, पर ग्यारस जो विर्त हिकु अलॻि विर्त आहे जेको मंछ रखे थो। हालांकि सतगुरु महाराज चवंदा ॿियो बि जेको बि कुझु कयो था उनखे नमस्कार आहे। अगरि तव्हां ॿियो कुझु न बि कयो आहे, ग्यारस जो विर्त साधियो आहे, उन ॾींहुं कीर्तन कयो आहे, उन ॾींहुं सुबुह जो उथी नाम जपियो आहे, गौशाला वियो, गुरु महाराज जो दर्शन कयो, भगवान जो दर्शन कयो आहे ऐं भगवान जे अॻियां ॾीओ ॿारे कीर्तन वग़ैरह कयो आहे, उनखे गुलनि फुलनि सां सिंगारियो त तव्हां पक ई पक दरी पार पहुंदव। अॼु साॻे ॾींहुं 5 नंबर जो उल्हासनगर 5 जो 40 साहिब जो भी शुभ आरंभ थी चुको आहे ऐं झूलेलाल मंदिर जो त 16 जुलाई ते शुभ आरंभ 40 जो थी चुको। त अॼु 11 मैया जूं ऐं 40 साहिब जूं सभिनी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं ऐं गुरु महाराज अंदर भगवान कृष्ण अंदर इहा प्रार्थना आहे त जेके भी तव्हांजा भगत आहिनि हमेशा खुशि रहूं, भागबार रहूं ऐं तव्हांजो नाम सिमरन कयूं ऐं तव्हांखे कॾहिं बि न विसारियूं। इहा साईं दर प्रार्थना आहे। सतनाम साखी, साखी शिवोहम। जय श्री कृष्ण। जय जय। बोलो 11 मैया की जय।